दोस्ताने मोहतरम, जेतिरो मूंखे रब ॻाल्हायो मां ॻाल्हाईंदुसि, घणो टाइम न वठंदुसि, पर उन जे लाइ मूंखे तव्हां जूं दिलियूं साम्हूं खपनि। मां का इल्मी फिक्री ॻाल्हि कोन थो कयां। फ़क़ीरनि जी महफ़िल आहे त फ़क़ीरनि जूं ॻाल्हियूं थो करणु चाहियां। फ़क़ीरनि जी मजलिस आहे त फ़क़ीरी रंग हुजणु घुरिजे। छा था चओ? फ़क़ीरनि जी महफ़िल आहे त कुझु फ़क़ीरी जूं ॻाल्हियूं करणु चाहियां थो। इल्मी महफ़िल, इल्मी तक़रीर तव्हां ॿुधी ऐं ॿुधंदव ऐं इंशाअल्लाह सुभाणे बि ॿुधंदव। दोस्ताने मोहतरम, हिन फ़क़ीर क़ुरान मजीद जी हिकिड़ी आयत तिलावत कई जंहिंमें रब्बे काइनात, मुझे मालिक कायनात, मुझे करीम रब पंहिंजे महबूब के मुखातिब थींदे फरमायो, पंहिंजे हबीब के मुखातिब थींदे फरमायो त ए मुंहिंजा महबूब, ए मुंहिंजा महबूब, पंहिंजी उम्मत वारनि खे ॿुधाए, पंहिंजे उम्मत वारनि खे इत्तला कर त ए मुंहिंजी उम्मत वारो, तव्हांजी दिलयुनि में जेॾी महिल इज़्तिराब अची वञे, तव्हांजूं दिलियूं बेचैन थी वञनि, तव्हां परेशान थी वञो, तव्हांजे दिमाग़ खे सुकून न अचे, तव्हांजे ज़हननि में मोझारा अची वञनि, दुनिया जा परेशानियूं, दुनिया जूं अहजायूं, दुनिया जे यारनि जूं अहजायूं, दोस्तनि जूं बेवफ़ायूं, घर वारनि जूं ॾुखियायूं, पंहिंजे मिटनि माइटनि जूं अज़ियतूं, तव्हांखे पंहिंजे मिटनि ऐं अज़ीज़नि जूं तकलीफ़ूं जेॾी महिल दिमाग़ में परेशान करण वारी केस्ट हलण शुरू थिए, जेॾी महिल इहो तव्हांजे दिमाग़ में रील शुरू थिए त मुंहिंजा महबूब तूं पंहिंजे ग़ुलामनि खे चओ त घबरायो न, गमगीन न थियो, ॾस मां थो ॾियांव, सतनि आसमाननि खां मथे रब हुकुम मां थो कयां, ज़बान मिठे मोहम्मद मीर जी तो इस्तेमाल कयां। महबूब तूं चओ पंहिंजे ग़ुलामनि खे परेशान न थियो, ॾस मुंहिंजे ते हलो त मां मोहम्मद मीर तव्हांखे सभु परेशानियूं खां आजो करे छॾींदुसि। असां बि हथ ॿधी अर्ज़ कया, या रसूल अल्लाह, मुंहिंजा महबूब ॿुधायो ॻाल्हि कहिड़ी आहे? रब जे हबीब फरमायो त मुंहिंजो रब थो फरमाए, मुंहिंजो मालिक काइनात थो फरमाए, ओ इंसानो ॿुधो, मुंहिंजो रब थो फरमाए, अला बिज़िक्रिल्लाह, खबरदार तव्हांजे दिलनि खे इत्मीनान न ईंदो। वो आयत जो अॻियों हिस्सो सिर्फ़ पढ़ियो, माना सॼी आयत जी तो कयां, खबरदार तव्हांजी दिलनि खे इत्मीनान न ईंदो जेसी ताईं तव्हां मूं रब जी यादि में मगन न थी वञो। उथंदे वेहंदे हलंदे घुमंदे यारनि में हुजो, दुश्मननि में हुजो, पंहिंजनि में हुजो, परायनि में हुजो, दुनिया जी जंहिं बि कुंड में हुजो, बसि तव्हांजी ज़बान चुरे, तव्हांजे दिमाग़ में ख़्याल अचे, दुनिया जो को गम को विसविसो न अचे, अचे त बसि हुजे यादि पंहिंजे रब जी हुजे। उथंदे वेहंदे हलंदे घुमंदे फ़क़ीर हीअं चवंदो आहे, अल्लाह, ज़िक्र कर, अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह। हलंदे घुमंदे जेॾी महिल रब खे यादि कंदा, ये त थी क़ुरान जी आयत, उन जो तर्जुमो। हाणे अचो मदीने वारे मीर जे दर ते, या रसूल अल्लाह, अल्लाह त इत्मीनान ॾिनो, अल्लाह त ॿुधायो त अल्लाह जो ज़िक्र कयो त तव्हांखे इत्मीनान ईंदो, पर मुंहिंजा महबूब अल्लाह जे ज़िक्र करण सां ठल्लो इत्मीनान अचे। असां दुनिया जा इंसान, पैसे जा पुॼारी, असां मतलब वारा लोभी लालची आहियूं। ए मुंहिंजा मदीने वारा मीर, को कम तेस ताईं न कंदा आहियूं जेसि ताईं असांजो मतलब साम्हूं न हुजे। आहे या ग़लति थो चवां?
कदे के जो बिना मतलब जे कम कयो आके बिना मतलब जे कम करण वाला तो ना साहिब मजार में बिना मतलब जे जेके कम कंदा हैं बिना के लोभ लालच जे बिना के पैसे डोकड़ जी लालच जे जेके कम कंदा हैं को मरी बि विंदा कब्रुन में हलिया बि विंदा दुनिया का पर्दो मटाए बि विंदा पर पो बि दुनिया पे याद कंदी आया गलत हो चवा सुभान अल्लाह हाणे इन सभिनी खे गॾाए महबूबन करीमन फरमायो मुत्तफ़क़ अलैहि हदीस आहे केर बि इनकार न कंदो इन हदीस खां सिवाय के दुश्मन जे मदीने वारे मीर वटि आया असहाबी या रसूल अल्लाह ए मुंहिंजा महबूब असांखे का नसीहत फरमायो मदीने वारे मीर सभिनी असहाबन खे मुखातब थींदे फरमायो तोखे मूंखे मुखातब थींदे फरमायो ए इंसानो ॿुधो तव्हांजे अंदर तव्हांजी जानिन मां हिकु अहिड़ा इंसान हूंदा आहिनि जेके इंसान तोसां मूंसां गॾु वेहण वारा हूंदा आहिनि हूंदा त आम माण्हू आहिनि हूंदा त सम्झंदे त मूं जहिड़ो बशर आहे पर वेठा ज़मीन ते हूंदा निगाहूं आसमाननि ते हूंदियूं वेठा आम माण्हुनि जे विच में हिन दुनिया वारा सम्झंदा आहिनि असां गॾु वेठल आहियूं पर उहे इंसान वेठा त इंसाननि जे मजमे में हूंदा आहिनि पर हक़ीक़त में अरबे खरबे मेल मथे हूंदा वो कीअं महबूबन फरमायो तव्हांजे अंदर हिकु अहिड़ा इंसान हूंदा आहिनि जेके हर वक्त चवंदा आहिनि अल्लाह हर वक्त जिक्र कंदा आहिनि हर वक्त पंहिंजे मालिक खे यादि कंदा आहिनि जे वांदा वेंदा आहिनि त चवंदा आहिनि ला इलाहा इल्लल्लाह गची सभई गची का ज़बान ख़ामोश न रहे अॼु अल्लाह वारनि जो मेड़ाको आहे अल्लाह वारनि जो मजलिस आहे का ज़बान ख़ामोश न रहे ला इलाहा मजमउज़ ज़वाइद जी हदीस आहे मजमउज़ ज़वाइद में आयल आहे जेको शख्स हिकिड़ो दफ़ो चवंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह ताला उन 4000 कबीरा गुनाह बख्शे पाक गणा 4000 से भी केड़ा कबीरा खबर तो केड़ो था वॾा गुनाह वॾनि गुनाहनि में शराब पीअण क़त्ल करण वॾा गुनाह नंढा न मुझो महबूब तो फरमाए मां पाण को तो चवां मुंहिंजी ज़ुबान नाहे जेकॾहिं शक थो त तव्हां महबूब ते एतिराज़ कयो मुझो महबूब उहो आहे जेको ज़ुबान तां जेको ॻाल्हाईंदो आहे उहो संदन कलाम न हूंदो आहे मुंहिंजे रब जी वही हूंदी आहे मुझे रब जो कलाम हूंदो आहे ज़बान मिठे मोहम्मद मीर जी हूंदी आहे अड़े उहो महबूब जेको निहारींदो आहे त संदन निहारण क़ुर बणिजी वेंदो आहे उहो महबूब जेको हलंदो आहे त संदन हलण क़ुर बणिजी वेंदो आहे महबूब कंहिंसां हथ मिलाईंदा आहिनि त अल्लाह ताला उनखे बि क़ुर बनाए छॾींदो आहे जिथे वीरान ज़मीन तां हीअं हली वेंदा आहिनि उहा वीरान पट आबाद बणिजी वेंदा जिथे कदम रखे सुका सावा थियनि हले होत तक करब साया अल्लाह जिथे कदम रखे सुका सावा थियनि हले होत तक करब साया कनि ओ वण टिण अयदब चौपाया कन तेर बर जी रफ्तार अजब मुझे मदनीअ जा
दीदार अजब मुझे मदनी जा, दीदार अजब तेह सैयद जा, सिंगार अजब मुझे मदनी जा। सुभान अल्लाह। गाल वणे वठी, गाल वणे थी। सुभान अल्लाह। वणे छो बि न। अल्लाह जा वली साम्हूं वेठा हुजनि, अल्लाह जे वलीअ जो पट हुजे, मैदान उन्हनि जो हुजे। सुभान अल्लाह। जीअं साईं मौलवी साहब फरमायो त उन्हनि जो हुजे। अञा दिलि न ख़ुशि थिए त पोइ सम्झ त कुझु आहे। सुभान अल्लाह। दोस्तान मोहतरम, मूं हदीस पे अर्ज़ कई, मुझे महबूब फरमायो, लजपाल नबी फरमायो, जेको शख्स पंहिंजे रब खे याद कंदो आ, जंहिंजी ज़बान पंहिंजे रब जी याद में जुड़ी वेंदी आ, पोइ रब काइनात छा कंदो आ, उन जे ज़िक्र कंदे कंदे रब जी याद में रहंदे रहंदे मदीने वारो मीर तो फरमाए, मां अल्लाह उन्हे इंसान जी ज़बान बणजी वेंदो आ जंहिंसां कलाम कंदो आ। हदीस कुदसिया, हदीस कुदसिया बुखारी मुस्लिम मुत्तफ़क़ अलैह हदीस आ। सभनी मोतबर किताबन में हिन हदीस के रिवायत कयो हुआ। मुझे महबूब करीम फरमायो, जेॾी महिल मानो पंहिंजे रब के याद कंदो आ, पंहिंजे मालिक जी याद में ज़बान के मगन रखंदो आ, पोइ मदीने वारो मीर तो फरमाए, मुंहिंजो रब तो फरमाए, मां उन जी ज़बान बणजी वेंदो। सुभान अल्लाह। घणा मोहम्मद अमीन वेठा अथव, घणा मोहम्मद अमीन वेठा आहिनि, समझी त विया हूंदो। साईं औलाद कोन थो थिए, साईं फरमायो अबा पुट ॼमंदई वञ अमीन नालो रखजा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह जो हबीब तो फरमाए, मुंहिंजो रब तो फरमाए, मां उन जी ज़बान बणजी वेंदो आ जंहिंसां ॻाल्हाईंदो आ। वो अञा मूंखे यादि कंदो आ, मां उन जा हथ बणजी वेंदो आ जंहिंसां खणंदो आ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मां उन जूं निगाहूं बणजी वेंदो आ जंहिंसां ॾिसंदो आ, मां उन जा कदम बणजी वेंदो आ जंहिंसां उहो हलंदो आ। पोइ ज़मीन ते कदम वलीअ जा लॻंदा आहिनि, पर उहे कदम ज़मीन ते न, ज़मीनुनि खां बि अॻियां निकिरी वेंदा आहिनि। बुज़ुर्ग वेठो, बुज़ुर्ग वेठो, ये कदम खणी अॻियां करे वरी पोयां कये, पोयां करे खिलण लॻो। मुरीदनि जो साईं छो था खिलो? बुज़ुर्ग फरमायो, अब्बा मूं ॿुधो आ त माण्हू चवंदा आहिनि वलीअनि जे लाइ ज़मीन हिकिड़ो विख आ, हिकिड़ी विख आ, पर मुंहिंजे लाइ त अधु विख बि कोन थी थिए, मुंहिंजे लाइ त अधु विख बि कोन थी थिए। हाय हाय। ॿियनि जा मां मिसाल ई कोन थो ॾियां, हिन आस्थाने जा थो मिसाल ॾियां। सखियुनि जो पेड़ा, सखियुनि जा मिसाल थो ॾियां। जेॾी महिल उहे पंहिंजे रब खे यादि कंदा आहिनि, जहाज़ वारा न खणनि ईअं ई मदीने पहुची वेंदा। वो वेठा तो साम्हूं सां आहिनि। मदीने वारो मीर तो फरमाए, लजपाल नबी तो फरमाए, ओ अल्लाह जे कामिल वलीअ जे पिड़ में अचण वारो ॿुधो, कन खोले ॿुधो। अल्लाह जो हबीब तो फरमाए, अल्लाह हिकिड़ा अहिड़ा बाना पैदा कया आहिनि, अहिड़ा इंसान पैदा कया आहिनि जिन ते अल्लाह ड्यूटी इहा रखी आहे जो माण्हुनि जी ख़िदमत कनि। माण्हू मुझारियल अचनि, माण्हू दिलगीर बणजी अचनि, माण्हू दुखोयल अचनि, जेॾी महिल उन अल्लाह वारनि जे दर ते ईंदा आहिनि, दुख विसरी वेंदा, सुख अची वेंदा आहिनि। सुभान अल्लाह। मता भाऊ इहे भाई मरिया मोर सब सारा, मता भाऊ हाणे चेतो के निंड खयो आ, तरस पोया अञा मुंहिंजे पीर जो शेर में वेठो था, इंशाअल्लाह तव्हांखे खड़काईंदो हो। सुभान अल्लाह।
मता भाऊ इहे भाई मरिया मोर सब सारा पटे अखियूं निहारे दिस पटे अखियूं निहारे दिस अलहवारा अञा पटे अखियूं निहारे दिस अलहवारा अञा आहिनि अरे भरियल थई भाण भाग्यन जा मता समझी सुञाहिनि उहे ॿोलियूं उहे लोलियूं तड़न ते से तवारूं हिन सुभान अल्लाह जेके लोलियूं ऐं ॿोलियूं वॾनि बुज़ुर्गनि ॾिनियूं साईं मीर मोहम्मद ॾिनियूं उहे ॿोलियूं उहे लोलियूं तड़न ते से तवारूं थई सुभान अल्लाह सुभान अल्लाह उहे ॿोलियूं उहे लोलियूं तड़न ते से तवारूं हिन पटे अखियूं निहारे ॾिस अल्लाह वारा अञा आहिनि दोस्तान मोहतरम अॼु अल्लाह तव्हां ते ऐं असां ते एहसान कयो आहे जो पंहिंजे कामिल वलीअ जे पिड़ ते आंदो ऐं ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो महबूब थो फरमाए हदीस आहे मदीने वारे मीर फरमायो आहे मुंहिंजे लॼपाल नबी फरमायो आहे अल्लाह कंहिं ते राज़ी थींदो आहे त उन खे पंहिंजे नेक बाननि जी सोबत में विहारींदो आहे जेके अल्लाह जा वली हूंदा आहिनि अल्लाह जा बरगुज़ीदा बाना हूंदा आहिनि जेके अल्लाह जा प्यारा हूंदा आहिनि कन खोले ॿुधो ए मुंहिंजे कामिल वलीअ जे पिड़ ते अचण वारो ए अल्लाह जे कामिल वलीअ जे दर ते अचण वारो